उडेरोलाल मां ख़बर ईंदा हलो त मखदूम हाउस हाला ऐं एमपी मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीकुल जमा जो वेझो रहंदड़ ऐं हर ॾुख जो साथी ऐं पीपी टाउन कमेटी खैबर जो साबिक़ा अॻवान हाजी हारून मेमून ओचितो दिल जो दौरो पवण सबबि गुज़िरियल ॾींहुं हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। मरहूम खे कराची जी खांगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते संदसि ज़िंदगी जो ॾीओ उजामी वियो। मरहूम हाजी हारून मेमून जे मड़ खे कराची मां पंहिंजे अबाणे ॻोठ खैबर आंदो वियो। मरहूम जी जनाज़ नमाज़ में पीपी अॻवान आखूंद अब्दुल लतीफ सिद्दीकी, हाजी अब्दुल रहमान खैबर, हाफिज अब्दुल गफ्फार खैबर, सैयद इरफान शाह, अब्दुल्ला खोसो ऐं मटियारी ज़िले जे सियासी समाजी अदबी मज़हबी माण्हुनि ऐं साफ़िन वॾियंग में शिरकत कई। मरहूम खे सभिनी आलिन अक़िलनि सां संदसि अबाणे कब्रिस्तान सैयद मुकीम शाह में मिटी मां हवाले कयो वियो। मरहूम जे पोयरनि सां तहज़ीत जो सिलसिलो खैबर में हाजी कासिम मेमून जे उताक ते जारी आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।